महबूबा हक़ मौजूद जिए लतीफ़ ऐं जिए सिंध जिए आलम इंसानियत। लतीफ़ साईं जो ससुई आबरी मां हिकिड़ो ॿियो बैत आहे, उहो ॾाढो कमाल जो आहे। पहिरीं तूं पारेज पोइ पारण पुनुह ते, तूं त पंहिंजो वाइदो पूरो कर न। पुनुह वारो जेको मामिलो आहे उहो पोइ जो आहे। पहिरीं तूं पारेज पारण पोइ पुनुह ते, ॿोलम विसारेज हुजे कयई हो तसीं। उहे जेके वाइदा, उहे जेके ॻाल्हियूं, उहा जेका गुफ़्तगू तो हो तसां कई, उनखे न विसार। उन गुफ़्तगू में प्यार जूं ॻाल्हियूं हुयूं, उन गुफ़्तगू में पंहिंजाइप जूं ॻाल्हियूं हुयूं, उन गुफ़्तगू में इश्क जूं ॻाल्हियूं हुयूं, उन गुफ़्तगू में मिजाज़ जूं ॻाल्हियूं हुयूं, उन गुफ़्तगू में फ़ाइदा हुआ, उन में इक़रार हुआ, उन में अलाए छा छा हुयो, ज़िंदगी गॾु गुज़ारण जा वचन हुआ। उहे पहिरियां तूं त पारेज। इहो कमाल आहे लतीफ़ साईं जो, ऐं इहो हैरत में विझंदड़ कमाल आहे त पुनुह वञी केच मकरान थो निकिरे ऐं ससुई खे पंधु करणो थो पवे। हालांकि पंधु पुनुह खे करणु खपंदो हुयो, पर ससुई खे पंधु थो करे, छाकाणि त लतीफ़ जी नज़र में औरत ई बहितरीनु आशिक़ु आहे। औरत ई आशिक़ु थी सघे थी, उहा ई इश्क करे सघे थी। असां त वीचारी औरत खे अलाए किथे जे बीहारियो आहे, पर सच पुछो त औरत जी जेका हैसियत, जेका अहमियत हिन समाज में, ऐं हुनजी जेका सूंह, हुनजी जेका दिलकशी आहे, उहा एॾी कमाल जी आहे जो असीं गौर कयूं त हू हिकिड़ो अहिड़ो वण आहे जंहिं मां रिश्तनि जा सभई ॾार निकिरनि था। कंहिंजी महबूबा आहे, कंहिंजी माउ आहे, कंहिंजी धीउ आहे, को भाउ अथसि, ॾिसो केतिरा हुन मां रिश्ता निकिरनि था। सो पहिरीं तूं पारेज पारण पोइ पुनुह ते, ॿोल में विसारेज हुजे कई हो तसीं। समाजी तौर ते हिनखे खणंदासीं त बसि तूं त पार न, तुंहिंजो वाइदो कयो हुयो त हिन समाज खे तब्दील कंदासीं, ऐं तुंहिंजी पोइलगी कंदसि, ऐं तुंहिंजो जेको मुहबत आहे, तुंहिंजो जेको नज़रियो आहे, तुंहिंजो जेको इश्क आहे, उहो कमाल जो इश्क आहे, ऐं आउं हलंदसि, मूंखे पाइणो आहे। ऐं पोइ ससुई जेका पंध करे थी, 5 सुर लतीफ़ लिखे थो, पोइ जेके आल तराछनि आहड़नि जा पंध करे थी, उहे कमाल जा पंध हुजनि था। आख़िरी गुज़ारिश करियां, चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाण फेसबुक ते बि हूंदा आहियूं, ऐं फ़िक्र लतीफ़ ई असांजी निजात आहे। बार बार इहा ॻाल्हि हर वीडियो में, हर वीलॉग में इहा ॻाल्हि आउं गुज़ारिश रखंदो आहियां त उन में ई असांजी निजात आहे। ऐं जीअं जीअं असांजा सब्सक्राइबर वधंदा ऐं अंगु चङो ख़ासो थींदो, त पोइ असां यूट्यूब ते लाइव हूंदासीं, पोइ उते असांजा वॾा ॾाहा आलम उहे ईंदा, ऐं फेसबुक ते तव्हां ॾिसंदा आहियो त उते आलम ऐं ॾाहा सभु मौजूदु हूंदा आहिनि। सो सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो, दोस्तनि खे वीडियो ॾेखारियो, पाण सब्सक्राइब कयो, पाण वीडियो ॾिसो, गौर कयो, फ़िक्रु कयो। असांजो वतन वेरनि जे भर चढ़ी चुको आहे, ऐं असां इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि में हक़ मौजूदु। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलम इंसानियत।